डहर की टाउन कमेटी में जाली आर्डर ॼाणाए बरतरफ़ कयल मुलाज़िमनि खे 3 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज जारी रखियो वियो। मुतासिर मुलाज़िमनि पारां 9 ॾींहं बि कैंप क़ाइमु कई वई। बरतरफ़ मुलाज़िमनि नौकरियुनि ते बहाली लाइ टाउन कमेटी खां नेशनल प्रेस क्लब ताईं एहतजाज मुज़ाहिरो कयो, जिते मीडिया आॾो दाईंदे अॻवाननि मोहम्मद आज़म खटियाण ॿियनि चयो त उन्हनि खे 2012 में नौकरियूं मिलियूं। हू 9 सालनि ताईं टाउन जा हक़ीक़ी मुलाज़िम हुआ ऐं जॾहिं त हाणोके एसी रिज़वान नज़ीर उन्हनि खे जाली करार ॾेई 270 मुलाज़िमनि खे फारिग करे छॾियो आहे। हुननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अपील कई त बरतरफ़ कंदड़ असिस्टेंट कमिश्नर डहर की रिज़वान नज़ीर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे उन्हनि जूं पघारूं जारी करायूं वञनि। असांजा मुलाज़िम 3 महीननि खां वठी ईद भी न कई आहे। असांजा बचड़ा इन्हनि खे बददुआयूं ॾियनि था। असांजी पघारां बंदि कयो था बिना जवाज़, कोई इन्हनि वटि जवाज़ न आहे, जंहिंजे करे असांजी पघारनि में ड्यूटी पे असांखे वठनि था। बिल्कुलु असांजी पघारूं जारी कयूं आहिनि, जीअं असांजा बचड़ा पोइ परेशान वेठा आहिनि, असांजी परेशानी ख़तमु कई वञे त सही वारनि जा वॾा असां शुक्रगुज़ार रहंदासीं। असांजो मुतालबो इहो आहे त असांखे पघार खपे ऐं असांखे पघार खपे, पर असांजो आख़िरी ऐं पहिरियों मुतालबो इहो आहे असांखे जल्द से जल्द असांखे पघार ॾिनी वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk